इस्लामाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान दावा कई आहे त खेसि गुज़िरियल साल जुलाई में हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण जी मंसूबे जी ख़बर पई हुई। ख़सूसी पॉडकास्ट में ॻाल्हाईंदे इमरान ख़ान चयो आहे त अफ़गानिस्तान में घरू वेड़ जो ख़दशो इन करे न थियो चाहियो त इंटेलिजेंस चीफ खे मुश्किल वक़्त में तब्दील कयो वञे। इहो तासर ॾिनो वञे हा त मां चाहियां त जनरल फैज़ खे आर्मी चीफ बणायो वञे। हिन चयो आहे त गुज़िरियल गर्मियुनि में मूं महसूस कयो हो त जॾहिं अमेरिका अफ़गानिस्तान मां निकिरंदो त हू घरू वेड़ थी सघे थी जंहिंजो असर पाकिस्तान ते पवंदो। असांजा सिपाही शहीद थियनि हा। मां चाहियां थो त हिकु इंटेलिजेंस चीफ जेको 5 सालनि खां उते रहे थो ॾुखे वक़्त में बि मौजूदु रहियो आहे। इमरान ख़ान चयो आहे त ॿियो मूंखे ख़बर पई आहे त मुस्लिम लीग नून जी ॿीहर शमूरियत वारा आहिनि जेको हींअर कयो आहे। मूंखे गुज़िरियल साल जुलाई खां अॻु अहसासु थियणु लॻो हो त हिन वक़्तु हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण जो मुकमल मंसूबो जोड़ियो वियो आहे। तंहिं करे मां थे चाहियो त असां इंटेलिजेंस चीफ खे बदिलायो वञे जेसीं ताईं सियारो ख़त्म न थी आहे। इहा ॻाल्हि कंहिंखां गुझी न हुई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।